अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहीम। अॼु जो मौज़ू आहे वज़ू खे बंदड़ शयूं, जिन शयुनि सां वज़ू टुटी पवे थो उन्हनि जो बयानु। नंबर 1, काकूस ऐं पेशाब करण सां वज़ू टुटी पवे थो। नंबर 2, ॿार ॼणण सां वज़ू टुटी पवे थो। नंबर 3, रत या गंद जो निकिरणु, उन सां वज़ू टुटी पवे थो। एतिरी उल्टी करे जेकॾहिं उहा मेड़िजे त वात भरिजी वञे त उन सां वज़ू टुटी पवंदो। नंबर 5, थुक सां गॾिजे, थुक जेतिरो या वधीक रत अचे त वज़ू टुटी पवंदो। नंबर 6, बेहोशी जी हालत में आहे, चरियो आहे त वज़ू टुटी पवंदो। नंबर 7, नशो आहे, नशे में वज़ू टुटी पवे थो। नंबर 8, रुकू ऐं सजदे वारी नमाज़ में बालिग़ हालत सुजाॻे में टेक ॾेई खिले त वज़ू टुटी पवंदो। मसलो, जेकॾहिं बालिग़ नमाज़ जनाज़े में टेक ॾेई खिलियो त वज़ू न भॼंदो। इन जो दलील आम कुतब में मौजूदु आहे। नंबर 9, ज़ाल मर्द पाण में ओघड़ मिलाइनि त वज़ू भञंदो। नंबर 10, अहिड़ी तरह निंड करण जो विहण वारी जाइ टिकियल न हुजे, उन सां वज़ू टुटी पवंदो। नंबर 11, अहिड़ी निंड जंहिंमें झूठे सबबु विहण वारी जाइ खॼी वञे, उन सां वज़ू टुटी पवंदो। नंबर 12, लेटी निंड करण, उन सां वज़ू टुटी पवंदो। नंबर 13, पंहिंजे गोॾनि या अहिड़ी शइ ते टेक लॻाए सुम्हणु, जेकॾहिं उहा हटाइजे त निंड सबबु किरी पवे, इन सां वज़ू टुटी पवंदो। जिन शयुनि सां वज़ू टुटी पवंदो उन्हनि जो मूं तव्हांखे बयानु ॿुधायो, इन्हनि जो दलील आम कुतब में मौजूदु आहे। पर ऐं हिननि सभिनी मसइलनि जो हल ऐं उन्हनि जो दलील वॾे में वॾो आहे इरशादुल फ़िक़्ह, जंहिंजो मुसनिफ़ साबिक़ मखदूम मुफ्ती अब्दुर्रहमान ठटवी आहे। इन में इहे ॻाल्हियूं मौजूदु आहिनि।